उमरकोट में तकरीबन 2 महीना अॻु गोलियूं हणी क़तल कयल गनसफर उर्फ मोर खोसो जे कातिलनि केस जे फिरियादी संदसि पुट खे केस तां हथ न खणण तां ॻरा नतीजा भोगण ऐं मौतमार धमकियूं। मक़तूल जी फिरियादी पुट असद खोसो जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणो 14 तारीख़ ते केस जी ॿधणी तां वापसि आयसि पिए त रस्ते में गुजो राणा दरगाह भरिसां जवाबदार लियाकत राहिमूं कारे कलर जी गाॾी में वेठल हो जे गाॾी रोके शीशो हेठि करे चयो केस तां हथ खण, केस तां हथ खणी वठ न त तुंहिंजो बि उहो ई असरु थींदो जेको तुंहिंजे पीउ जो थियो। हुन जो वधीक चवणो त असांखे सोशल मीडिया जे ज़रिए बि जवाबदार लियाकत राहिमूं गारगन करे थो जंहिं असां वटि सबूत मौजूदु आहिनि। 50 ॾींहं अॻु कैटल फार्म भरिसां गोलियूं हणी क़तल थियल गज़फर उर्फ मोरखोसो जे क़तल जो केस पुलिस ख़राब करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाए रही आहे। केस में नामज़द जवाबदार केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। डीआईजी मीरपुर ख़ासि केस जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी जोड़ी हुई, उन बि 5 ॾींहं गुज़री विया आहिनि पर अञा ताईं कंहिं बि क़िस्म जी पेशरफ़्त न आहे आई। नवरी जांच टीम अॼु ॾींहं ताईं असां खां क़तल थियल गज़फर उर्फ मोर खोसो जे मोबाइल फोन जांच लाइ घुरियो आहे। जेकॾहिं मुंहिंजे भाइटे खे कुझु बि थियो उन जो ज़िम्मेवार उमरकोट पुलिस हूंदी। असांजो अमन जो अजायो इम्तिहान न वरितो वञे। मक़तूल जो भाउ रईस अलाह बचायो खोसो ऐं मक़तूल जे पुट केस जी फिरियादी असद खोसो जी ॿिन्ही जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ, उमरकोट। जी जी आऊं 14 तारीख़ ते वियो त शुमाई ते उतां खां वापसी मां शुमाई ॾींहुं वापसी आयो था। वापसी मां इन्हनि सां गॾु लियाकत रामू जुमे जो पुटु उहो वापसी मां आयो सां पे त मूंखे दरगाह जे पासे मुंहिंजी जेका वरिया इस्लामी फाउंडेशन जे पासे हिते कारी गाॾी वञो हुजे थो, कारी गाॾी जो शीशो लाहे मूंखे चए त बाबा केस सां हथु खण न पे खाम खाए तूं ई मारियो वेंदे, तोखे ई मारंदासीं। मूंखे आऊं मुतालो करां थो आई जी सिंध खां, DIG प्रकाश खां, SSP उमरकोट खां त महिरबानी करे मूंखे महफ़ूज़ करो। तहफ़ुज़ ॾिनो ऐं हथियार ॾेखारनि था बाक़ाइदे, शीशो खोले हथियार बि ॾेखारनि था मूंखे, पिस्टल, बिल्कुलु पिस्टल ॾेखारनि था मूंखे, चवनि था केस सां हथु खण पे तोखे मारंदासीं, जी तव्हांजे डोकरे खे असां मारियो। महिरबानी करे मुंहिंजो इहो रिकॉर्ड ते रखियो वञे त मूंखे कुझु बि थियो सुभाणे वरी ॿियो लियाकत ते ईंदो। 4 गाॾियूं हुयूं, मूंखे त आऊं जे साइड ते वियोसां त उतां सिर्फ़ु शीशो खोले गाॾी जो मूंखे लियाकत ते जेको एतिरो चइजे बाबा केस सां हथु खण पिस्टल ॾेखारे न तोखे मारंदासीं, तोखे ई मारंदासीं। कोर्ट त सुनवाई तां जीअं आयो खां वियो ऐं हलियो घर। मूं ॾिनो ऐं दरख़्वास्त ॾिनी आहे SSP साहब खे ॾिनी आहे दरख़्वास्त पई SSP साहब कल जमा कई बाक़ाइदे जमा करे रिसीव करे असांखे ॾिनी आहे। महिरबानी करे मुंहिंजो बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे, मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असांखे इंतहाई ॾुख सां चवणु पए थो त हिकु असांजो भाउ जो शहीद थियणु, जेको हिननि टेलीफोन करे घुराए 4 बजे 21 मिंट ते जंहिं घुरायो पंहिंजी जॻह ते उहे शहीद करे छॾनि। उन खां बाद में 50 ॾींहं खनि थी विया आहिनि जो अॼु ॾींहं ताईं असांजे भाउ जो कत्ल वारो केस अञा ताईं हले पियो। को उनजी ब्रीफिंग या का बि अहिड़ी असांखे सदाकत कोन मिली आहे। बाक़ी शीशन जज साहब वटि असांजा छोकिरा जो पेशी ते वञनि था या बयानु ॾियणु वञनि था त हीअ हमरा लियाकत जंहिं असांजे भाइटे खे धमकियूं ॾिनियूं आहिनि ऐं अहिड़ा हिननि फेसबुक ते बि छॾिया आहिनि जेके गारगंद बि ॾेई उहे बि फेसबुक ते हलनि पिया, उनजी कापियूं बि असां वटि आहिनि। ऐं असांजे भाइटे SP साहब खे कल्ह एप्लीकेशन ॾिनी आहे जेका हुन रिसीव करे बि असां वापसि वरिती आहे उहा एप्लीकेशन, ऐं उहा बि असां वटि मौजूदु आहे। ऐं असां इहो चाहियूं था त हिन लियाकत खे लॻाम ॾियणो खपे ऐं SP पंहिंजो जज साहब वटि शीशन जज साहब खे असां अपील कयूं था, SP साहब उमरकोट खां ई असां अपील कयूं था जो असांजो भाइटो एप्लीकेशन ॾेई आयो आहे या रिसीव कराए वरिती आहे, हिनखे रोकियो ऐं लॻाम ॾियणु खपे। ऐं अॼु ख़ामख़ा जो असांखे बेगुनाह चोरियो
ही भड़काइण जी कोशिशि कनि था। असां अमन में आहियूं, अञा बि अमन में असां रहंदासीं। असांजी प्रेस ते असां इन करे चऊं था त बाबा हिनखे लॻाम ॾियो, जे न त पोइ इंसानु आहे केॾीमहिल खता जो घर बि आहे, उहो निकिरी वेंदो, असांखां बि मूंखां बि मथे निकिरी वञे ऐं को नुक़सानु थी पियो, उनजो ज़िम्मेवार SP उमरकोट जनमंदा। छाजे करे त हुन वटि हींअर इहो हले पियो, केस असांजो हले पियो, ऐं शीशन जज साहिबु जेको जंहिं वटि हले पियो, केस हले पियो, असांजा ज़िम्मेवार उहे हूंदा। हिनखे लॻाम न ॾिनो आहे, हिन ज़मानतूं न कैंसिल थियूं या ज़मानत न थी ईंदी त पोइ इहो बि असां हिनखे बरी कयो, तॾहिं बि नुक़सानु असांखे थींदो, हीउ नुक़सानु करण जो हक़ आहे। असां इहो मुतालबो करूं था त हिनखे ज़मानत कैंसिल करे हिनखे बि जेल में विझिणो वञे। महिरबानी।